उन्होंने हिकिड़ी ॻाल्हि खां आगाह करणु चाहियां थो त गवर्नमेंट लाउड स्पीकर ते सख़्त पाबंदी लॻाई आहे। थी सके त अंदरियां लाउड इस्तेमालु करियो। तव्हांखे ख़बर पवंदी पए तव्हां तकरीर करे छॾी, FIR तव्हांजे ख़िलाफ़ दर्ज थी वई, पोइ वरी तव्हांखे ज़मानतूं करणियूं पवंदियूं, कोर्ट में वञिणो पवंदो। तंहिंजे करे मां चवां थो त पाण खे इम्तिहान में न विझो। बहितर इहो आहे त जेके अंदरि जा लाउड स्पीकर आहिनि उहे तव्हां इस्तेमालु करियो, तव्हां ते कंहिं तकलीफ़ में न हुजे। जीअं तव्हां ॿुधो 6 में तक़रीबन 70 उलमा जे ख़िलाफ़ केस थिया। हैदराबाद में मौलाना शबीर जमाली ऐं ॿियनि जे ख़िलाफ़ केस शामिल थिया, जिन खे ख़बर कोन्हे असां तकरीर करियूं पिया केस दाख़िल थी वञे थो। इन जे करे मां सम्झां थो पाण खे आज़माइश में न विझो त बहितर आहे, अंदरि लाउड इस्तेमालु करियो। इन करे बाक़ी इंशाअल्लाह तमामु जे आफ़तनि ते वेंदासीं। अल्लाह खे